अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैराजो किचन। फ्रेंड्स, अॼु असां मैराजो किचन में तव्हांजे लाइ मज़ेदार बटर चिकन जी रेसिपी खणी आया आहियूं। ही बटर चिकन ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां योगर्ट विझूं था अधु कप, थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे 2 टेबल स्पून, हेड विझूं था 1 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून ऐं लूणु विझूं था 1 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयो आहे त हाणे असां बग़ैर हॾी जो मुर्गी जो गोश्त विझूं था 1 किलो ऐं चिकन खे सभिनी मसालनि सां चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां चिकन खे तक़रीबन अधु कलाक जे लाइ रेफ्रिजरेट कंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन अधु कलाक ताईं चिकन खे असां रेफ्रिजरेट कयो आहे ऐं हाणे हिकु फ्राइंग पैन में असां तेल विझूं था 4 टेबल स्पून ऐं मैरिनेट थियल चिकन विझूं था ऐं हाणे चिकन खे तक़रीबन गोल्डन ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। फ्रेंड्स, असां गोल्डन ब्राउन थियण ताईं चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे। चिकन गोल्डन ब्राउन थी चुको आहे त हाणे असां हिकु साइड ते रखूं था ऐं हाणे हिकु ॿियो पैन खयों आहे ऐं फ्राइंग पैन में असां तेल विझूं था 4 टेबल स्पून, कटियल बसर विझूं था अधु कप, गरम मसाला पाउडर विझूं था अधु टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था। कटियल टमाटा आहिनि अधु कप, थूम जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून ऐं काजू विझूं था अधु कप, लौंग विझूं था 6 अदद ऐं नंढा फोटा आहिनि 6 अदद। हाणे इन सभिनी शयुनि खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ हाणे इन मिक्सचर खे असां हिकु ब्लेंडर में विझूं था ऐं पाणी विझूं था 1 कप ऐं पाणी विझण खां पोइ हाणे चङी तरह सां ब्लेंड कंदासीं। जी फ्रेंड्स, असां हिन मिक्सचर खे ब्लेंड करे छॾियो आहे त हाणे असां हिते हिकिड़ो ॿियो पैन खयों आहे ऐं पैन में ही ब्लेंड थियल मिक्सचर विझूं था। ही मिक्सचर विझण खां पोइ असां लूणु विझूं था अधु टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। मखण विझूं था 1 टेबल स्पून ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था हेवी क्रीम 1/4 कप। चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे फ्राई थियल चिकन विझूं था जेको असां पहिरियों ई फ्राई करे रखियो हुयो। चङी तरह सां मिक्स कयूं था। टमेटो केचप विझूं था 1/4 कप ऐं हाणे चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं असां लो फ्लेम ते पचाईंदासीं। 1 खां 2 मिनट्स ताईं लो फ्लेम ते पचाइण खां पोइ असांजो मज़ेदार बटर चिकन सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं बटर चिकन खे गार्निश कंदासीं क्रीम सां। फ्रेंड्स, उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।